केमिस्ट्री क्लास 10 बाब 5 सबक 8 ओज़ोन तह जे घटिजण जा असर ओज़ोन डिप्लीशन इफेक्ट्स। आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे ओज़ोन तह जे टुटण या घटिजण जा असर ओज़ोन डिप्लीशन इफेक्ट्स। ओज़ोन लेयर Ozone is an allotropic form of oxygen consisting of 3 oxygen atoms. ओज़ोन ऑक्सीजन जो हिकिड़ो ॿ रूप आहे जंहिंजे अंदरि ऑक्सीजन जा 3 एटम पाण में ॻंढियल हूंदा आहिनि. It is formed in atmosphere by the association of an oxygen atom with an oxygen molecule in the mid of stratosphere. ओज़ोन जो तह मॉलिक्यूल ऑक्सीजन जो हूंदो ऐं हिकिड़ो एटम ऑक्सीजन जो हूंदो. इहे जॾहिं ॿई पाण में मिलंदा त ऑक्सीजन O3 ठहंदो आहे जंहिंखे असां चवंदा ओज़ोन लेयर. इहो ख़ासि तौर ते असांजे स्ट्रेटोस्फेयर में ठहंदो आहे जेको धरतीअ खां मथे असांजो ॿियो तह आहे. ही स्ट्रेटोस्फेयर इन में ही ओज़ोन जो लेयर जेको आहे 20 खां 30 किलोमीटर जी मथां ते मौजूदु हूंदो आहे. ओज़ोन इज प्रेजेंट थ्रू आउट द एटमॉस्फेयर. हक़ीक़त में ओज़ोन जो जेको तह आहे उहो असांजे समूरे एटमॉस्फेयर में हर जेको लेयर आहे ट्रोपोस्फेयर हुजे स्ट्रेटोस्फेयर आहे हर हंधि मौजूदु हूंदो आहे. बट इट्स मैक्सिमम कंसंट्रेशन कॉल्ड ओज़ोन लेयर लाइज इन स्ट्रेटोस्फेयर रीजन about 25 to 30 kilometers away from the earth surface. पर इन जी जेका घाटाई आहे तमामु घणी जंहिंखे असां ओज़ोन लेयर चऊं था उहो असांजे ॿिए नंबर तह में स्ट्रेटोस्फेयर में मौजूदु हूंदो आहे ऐं उहो तक़रीबन 25 खां 30 किलोमीटर धरतीअ खां मथे मौजूदु थिए थो. ओज़ोन जो तह धरतीअ जे मथाशिरे खे सिज खां ईंदड़ नुक़सानकार शुआनि खे रोकण जो कमु कंदो आहे. अल्ट्रावायोलेट रेडिएशन एब्जॉर्ब बाय ओज़ोन लेयर ही हिते पाण में जज़ब करे छॾी ऐं जेकर इहो टुटे थो डिप्लीट थिए थो त इहे ओज़ोन जा मथां जेके टुटल खाना आहिनि उतां सिज मां ईंदड़ जेके अल्ट्रावायोलेट रेडिएशन आहिनि उहे क्रॉस करे सिधो धरतीअ ताईं पहुचंदा. This layer surrounds the globe and protects Earth like a shield from harmful ultraviolet radiations of sunlight. ही ओज़ोन जो जेको तह आहे उहो धरतीअ खे चौधारी हिकिड़ी शील्ड वांगुरु ज़िरे वांगुरु बचायूं बीठो आहे ऐं इन ज़िरे जो कमु इहो हूंदो आहे त मथां सिज खां जेके अल्ट्रावायोलेट रेडिएशन्स अचनि था उन्हनि खे इहो जज़ब करे वठे. अदरवाइज़ अल्ट्रावायोलेट रेडिएशन्स वुड कॉज स्किन कैंसर. जेकर इहो किथां टुटे थो या इहो मौजूदु नाहे त इहे अल्ट्रावायोलेट रेडिएशन सिधा धरती ताईं पहुचंदा ऐं जिन बि जानदारनि खे लॻंदा उन्हनि में कैंसर स्किन कैंसर पैदा थियण जा इम्कान हूंदा. Thus, ozone layer in its stratosphere is beneficial for life on the earth. इन सबब जे करे इहो जेको ओज़ोन लेयर आहे उहो धरतीअ जे मथां जानदार शयुनि जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे. Photochemical interactions between two primary groups of air pollutants, volatile organic compounds and nitrogen oxides produces tropospheric or ground level ozone in which humans breathe. ॿ प्राइमरी हवा जा गदलाइण वारा मादा आहिनि. हिकिड़ो आहे वोलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंड ऐं ॿियो आहे नाइट्रोजन ऑक्साइड्स. इन्हनि ॿिन्ही जे रिएक्शन जे करे धरतीअ जे वेझो पहिरें तह में ट्रोपोस्फेयर जेको तह थिए थो उन में ई ग्राउंड लेवल ते ओज़ोन तह ठही पवंदो आहे. हाणे जेकॾहिं ग्राउंड लेवल ते ओज़ोन तह ठही पियो त इहो ग्राउंड लेवल वारो ओज़ोन तह छा कंदो असांजे इंसाननि खे साह खणण में ॾुखियाई पैदा कंदो आहे ऐं इन सां गॾोगॾु वरी कुझु ॿूटनि जूं ख़ासि स्पीशीज़ थियनि थियूं उन्हनि खे पिणु इहो साह खणण में सफोकेशन पैदा कंदो आहे ऐं उहे ॿूटा जेके आहिनि उहे मरण ताईं बि वेंदा आहिनि. ओज़ोन लेयर डिप्लीशन ओज़ोन तह जो टुटण. Under normal conditions, ozone concentration in stratosphere remains nearly constant through a series of complex atmosphere reactions. आम हालतुनि में ओज़ोन जो मिक़दार स्ट्रेटोस्फेयर वारे तह में ॿिनि कीमियाई अमलनि जे ज़रिए मुतवाज़न थो रहे. Two reactions that maintain a balance in ozone concentration are as follows. ॿ कीमियाई अमल स्ट्रेटोस्फेयर में थियनि था पिया जंहिंजे करे ओज़ोन जी कंसंट्रेशन इन तह में उहा मुतवाज़न रहंदी आहे. हिकिड़ो कीमियाई अमल थींदो आहे त ऑक्सीजन O2 जेका मॉलिक्यूलर ऑक्सीजन आहे उहा हिकिड़े ऑक्सीजन जे एटम सां मिलंदी ऐं O3 यानी ओज़ोन जेको आहे उहो ठहंदो पियो. हाणे वरी जेकर इन जो मिक़दार ओज़ोन जो वधीक थी वियो घणो थी वियो त छा थींदो इहो ओज़ोन ऑक्सीजन जे हिकिड़े एटम सां मिली करे O2 जे ॿिनि मॉलिक्यूलनि में तब्दील थी वेंदो यानी पाण ई वरी ऑक्सीजन जे ॿिनि मॉलिक्यूलनि में तब्दील थी वेंदो
वरी जेकॾहिं ऑक्सीजन जो मक़दार O3 जो मक़दार घटिजी वेंदो त इहा ई 2O2 टुटंदी ऐं हिकिड़े ऑक्सीजन जे एटम सां हिकिड़ी O2 मिलंदी, वरी O3 में तब्दील थी वेंदी। इन्हनि ॿिन्ही कीमियाई अमलनि जे ज़रिए थियण जे करे असांजो ओज़ोन जो तह या उनजी जेका घाटाई या कंसंट्रेशन आहे उहा स्ट्रेटोस्फीयर में मुतवाज़न रहे थी, उहा घटिजंदी बि कोन्हे का ऐं घणी वधे बि कोन थी। But this ozone layer is being depleted through various chemical reactions. पर जॾहिं हवा में गदलाइण वधी आहे त इहो असांजो ओज़ोन जो जेको तह आहे उहो टुटणु शुरू थियो आहे, उनजो मक़दार घटिजणु शुरू थियो आहे। Chlorofluorocarbons used as refrigerants in air conditioners and refrigerators are major cause of depletion of ozone layer. ओज़ोन तह जी घटिताईअ जो मुख्य सबबु CFCs आहिनि, क्लोरोफ्लोरोकार्बन, जेके फ्रिजनि मां या एसिन मां ख़ारिज थियनि था पिया। इहे CFCs क्लोरोफ्लोरोकार्बन जॾहिं मथे वञनि था त उन्हनि खे अल्ट्रावायोलेट रेडिएशंस जॾहिं उन्हनि खे लॻनि था त उहे टुटनि था ऐं उन्हनि मां क्लोराइड रेडिकल पैदा थिए थी। हाणे इहो क्लोराइड रेडिकल जेको आहे इहो हितां निकिरी करे वञी ओज़ोन सां मिलंदो आहे। मिसाल जे तौर ते हाणे इहा जेका क्लोरीन जो फ्री रेडिकल पैदा थियो उहो वञी करे ऑक्सीजन O3 यानी असांजे ओज़ोन जे हिकिड़े मालिक्यूल सां रिएक्शन कंदो ऐं इन O3 मां हिकिड़ी ऑक्सीजन पाण सां गॾु खणी वठंदो, पोइ हिते छा बची, ऑक्सीजन नॉर्मल जेका मालिक्यूलर ऑक्सीजन आहे उहा बची। हाणे इहो वरी साॻियो ई पाण सां गॾु ऑक्सीजन ऐं क्लोरीन वरी टुटंदा त तव्हांजी वरी क्लोरीन फ्री रेडिकल पैदा थींदी ऐं ऑक्सीजन जेका आहे उहा अकेली जेका पैदा थी फ्री रेडिकल जी सूरत में त उहा ऑक्सीजन पाण में मिली करे O2 में तब्दील थी वेंदी। पर इहा असांजी जेका वरी क्लोरीन फ्री रेडिकल जेका पैदा थी उहा साॻियो ई वरी ओज़ोन लेयर सां वञी करे उनजे मालिक्यूल खे टोड़ींदी, उन खां वरी हिकिड़ी ऑक्सीजन खणंदी। यानी हिन मां मुसलसिल हिकिड़ी फ्री रेडिकल जेका क्लोरीन आहे उहा ऑक्सीजन जो एटम हर मालिक्यूल मां खणंदी वेंदी। ईअं हज़ारे ओज़ोन लेयर जा मालिक्यूल हिकिड़ी फ्री रेडिकल क्लोरीन टोड़ींदी वेंदी ऑक्सीजन में तब्दील कंदी वेंदी आहे। इन जे करे छा थींदो त ओज़ोन लेयर जी घटिताई थींदी थी वञे, उनजी जेका घाटाई आहे उहा घटि थींदी थी वञे पई। The region in which ozone layer depletes is called ozone hole. हाणे उहो एरिया जिते ऑक्सीजन O3 ओज़ोन जो जेको तह आहे उहो घाटाई खां छिडरो थी वियो, घटि थी वियो, त उन हिसे खे असां चवंदा ओज़ोन होल, ओज़ोन जो सोराख़। Signs of ozone depletion were first noticed over Antarctica in 1980s. 1980 जे ॾहाके जे दौरान एंटार्क्टिका जे मथां पहिरियां ओज़ोन डिप्लीशन जूं कुझु निशानियूं ॾिठियूं वयूं। Since 1990s, depletion has also been recorded over the Arctic as well. ऐं 1990 खां वठी करे वरी आर्कटिक जे मथां पिणु इहो ॾिठो वियो आहे त ओज़ोन जो तह जेको आहे उहो छिडरो थींदो थो वञे। Effects of ozone depletion. ओज़ोन तह जे टुटण जा असर। नंबर पहिरियों, even minor problems of ozone depletion can have major effects. ओज़ोन तह में नंढड़ो मसलो या उन में जेकॾहिं नंढड़ी छिडराई थी पई, उन जा थोरा मालिक्यूल बि टुटी पिया तॾहिं बि तमामु वॾा बुरा असर पैदा थींदा। नंबर ॿियो, depletion of ozone enables ultraviolet radiations of sun to reach to the earth that can cause skin cancer to human beings and other animals. ओज़ोन तह जे टुटण जे करे छा थींदो, सिज मां ईंदड़ जेके अल्ट्रावायोलेट शुआ आहिनि उहे सिधो धरतीअ ते ईंदा ऐं जानवरनि में या इंसाननि में स्किन कैंसर पैदा करे सघनि था। नंबर टियों, डिक्रीज़्ड ओज़ोन लेयर विल इंक्रीज़ इन्फेक्शियस डिजीज़ लाइक मलेरिया। ओज़ोन जो तह जेकॾहिं घाटाईअ मां छिडरो थी वियो, उन जा मालिक्यूल टुटी पिया त जेकी बि इन्फेक्शियस डिजीज़ आहिनि उहे असां वटि मलेरिया जहिड़ियूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं फैलजण लॻंदियूं। नंबर चौथों इफेक्ट इहो पवंदो त इट कैन चेंज द लाइफ साइकिल ऑफ प्लांट्स डिसरप्टिंग द फूड चेन। ॿूटनि जी लाइफ साइकिल मुतासिर थींदी ऐं खाधे जी ज़ंजीर ते असर पवंदा। ॿूटा जो सड़ंदा त खाधे जी ज़ंजीर जेका आहे मुतासिर थींदी। नंबर पंजो आहे ऐं आख़िरी जेको आहे इफेक्ट हिन जो त इट कैन चेंज द विंड पैटर्न्स रिज़ल्टिंग इन क्लाइमेटिक चेंजिस ऑल ओवर द वर्ल्ड। हवा जे रुख में बदिलाव पैदा थी सघे थो ऐं आलमी सतह ते मौसमियाती तब्दीलियूं पैदा थींदियूं। एशिया and Pacific especially will be the most affected regions. ख़ासि तौर ते असांजो एशिया ऐं पैसिफिक वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे तमामु बुरा असरअंदाज थींदा, मुतासिर थींदा। फेसिंग क्लाइमेट इंड्यूस्ड माइग्रेशन ऑफ पीपल क्राइसिस। माहौलियाती तब्दीलियुनि सबबि माण्हुनि जी लॾपलाण जो क्राइसिस पैदा थी सघे थो। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।
तेيستيني Sadaros in the online school.